सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जी कॾहिं कॾहिं असां हिकिड़ो सवाल उथंदो आहे त भॻवानु कहिड़ी जॻह ते न आहे जो असां मंदर में वञूं, कहिड़ी जॻह उनखां ख़ाली आहे। ऐं इहा हक़ीक़त त अहिड़ी का ज़री बि ख़ाली कोन्हे जिते उहो न हुजे, इहा बि हक़ीक़त आहे। लेकिन इन सां गॾु इहा बि हक़ीक़त आहे त असांखे मंदर वञणु खपे। असांजा वॾा उहे ॾाढा समझदार हुआ ऐं शायदि कॾहिं कॾहिं असां उन्हनि खां बि अॻिते निकिरी वेंदा आहियूं। पर समझ असांजी उते कमु कंदी आहे जिते असांजो ज़ाती मुफ़ाद हूंदो आहे। जिते असांजो मुफ़ाद न हूंदो आहे उते असांजी समझ उॾामी वेंदी आहे। उन वक़्तु असांजी सोच ॿी थींदी आहे। जॾहिं उन्हनि असांखे कीअं बणायो, असां उनखे केतिरो बहितर कयो आहे। असां ॾिसंदा आहियूं असांजो हिकिड़ो पंहिंजो घरु आहे। जेको असांजो घरु आहे उन में असां सिर्फ़ु असांजो घरु आहे, असां सभु रहंदा। घरु सॼो असांजो आहे, लेकिन असांजे घर में ड्राइंग रूम बि आहे, असांजे घर में डाइनिंग हॉल बि आहे, असांजे घर में बेडरूम बि आहे, असांजे घर में चिल्ड्रन रूम बि आहे, असांजे घर में गेस्ट रूम बि आहे, असांजे घर में किचन बि आहे, असांजे घर में बाथरूम बि आहे, असांजे घर में गैलरी बि आहे। काफ़ी चीज़ूं असांजे घर में थोरी थोरी जॻह ते हूंदियूं आहिनि। लेकिन घर सॼो असांजो आहे। असां जीअं चाहियूं तीअं करे सघंदा आहियूं। पर जहिड़े नमूने असां बेडरूम में रहंदा आहियूं, साॻे नमूने असां ड्राइंग रूम में नथा वेही सघूं। जेको कमु असां ड्राइंग रूम में करे सघंदा आहियूं उहो असां किचन में नथा करे सघूं। जेको कमु असां किचन में करे सघूं था उहो चिल्ड्रन रूम में नथा करे सघूं। जेको कमु असां चिल्ड्रन रूम में कयूं उहो कमु असां गैलरी में नथा करे सघूं। जहिड़े नमूने असां गैलरी में रहंदा आहियूं, साॻे नमूने असां मास्टर बेडरूम में नथा वेही सघूं। असांजो हिकिड़ो ई घरु आहे। असां हर हिकु जॻह ते पंहिंजो पंहिंजो कमु कंदासीं, असां सुखी रहंदासीं। जंहिं ॾींहुं असां किचन जो कमु बेडरूम में ऐं बेडरूम जो कमु ड्राइंग रूम में कयोसीं, ड्राइंग रूम जो कमु बाथरूम में कयोसीं, बाथरूम जो कमु गैलरी में कयोसीं, असांजो कमु लही वेंदो। घर सॼो असांजो आहे। जेका चीज़ जंहिंजे लाइ आहे उते उहो कमु बख़ूबी बहितर अंदाज़ सां थी सघंदो आहे। जेको कमु, जेका जॻह जंहिं कम जे लाइ न आहे उते ॿियो कमु कंदासीं, असांजी खोपड़ी फिरंदी, असां तनाव में ईंदासीं, असां दिमाग़ ॿिए पासे फिरंदो, कुझु बि न थींदो। तंहिंजे करे जॾहिं असां मंदर में हूंदासीं, असांजो दिलि ऐं दिमाग़ ॿई मंदर में हूंदा।
असांजी सोच, असांजा वीचार, असांजा ख्याल, असांजा अंदाज़, उहे सभु कुझु मंदर वांगुरु सकारात्मक पॉजिटिव थी विया आहिनि। लेकिन असां चऊं असां किचन में वञी करे नेम कयूं, सवारी कुझु न करे सघंदासीं। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं, असां हर कमु बहितर अंदाज़ सां, सुठे नमूने ऐं बहितर तरीक़े सां कंदा। तंहिंजे करे जॾहिं जहिड़े नमूने असां पंहिंजे घर, दुकान, ऑफिस, कारोबार, ओताक, जेको कुझु बि आहे, असां उन्ही खे संभालींदासीं, उते उहो बहितर थींदो, उहो उते चङो थींदो। लेकिन अगरि उन्ही खे उन्ही अंदाज़ सां न संभालींदासीं तो सभु कुझु डिमांडेबल थींदो।